खबर शामिल क्यों था मातली गांव सुराण संजय रिपोर्टर प्रदीप परमार जी खबर मौजूद समूरी सिंध जी मातली में भी ॾियारे दिवाली ख़ुशियुनि ऐं रोशनियुनि वारे त्योहार मज़हबी जोश जज़्बे ऐं अक़ीदत सां मल्हायो। हिंदू बिरादरी पारां ख़ुशियुनि जी त्योहार ॾियारे जे मौक़े ते मंदरनि ऐं घरनि पूजा पाठ आरती करे पाकिस्तान जी तरक़ी खुशहाली सलामती लाइ ख़ुशूसी दुआऊं घुरियूं। ख़ूबसूरती आतिशबाज़ी ठिकाण सां गॾु घरनि में कानून ॿारी ॾियारे जी ख़ुशियूं शुरू कयूं। हिक ॿिए खे वाधायूं ॾियण जो सिलसिलो जारी रहियो। उन मौक़े ते सिंध समेत पूरे पाकिस्तान में रहंदड़ हिंदू भाइरनि ऐं मुस्लिम भाइरनि खे ॾियारे जूं दीवाली जे रोशनियुनि भरपूर त्योहार जूं वाधायूं पेश कयूं। पाकिस्तान में रहंदड़ तमामु अक़लियती बिरादरी खे पंहिंजा मज़हबी ॾियारा मल्हाइण जी मुकमल आज़ादी हासिल आहे।